वर्तम भर भिटाई जी कालम मारू मिट मलीर जा सभई परखियासु। जॾहिं चोरन जा पेर खणण शुरू कया त भाग्यन झलिया घर। चोर निकता चोर चोर करे। चोरन के भी खुटका खुटकन जड़ा। किथे सच पच मता असांखे चोर चोर कंदे वाके भाग्या पाण न जागी पवन। चवन था हमेशा पेर खणण जे वक्त रात वारी चोरी जा चोर भी गड पेर खणाइंदा आहिनि। पर हाणे त CCTV कैमरा जो ज़मानो आहे। उन में चोर चोरी कंदे नज़र ईंदो आहे, पोइ उनखे झलण सवलो थी वेंदो आहे। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे, हिकु ॾाहो चोर चोरन जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदे भुल चुक में चई वेठो, मूं हीअं चोरी कई हुई। छो त कॾहिं न कॾहिं जॾहिं ज़मीर जो आइनो सैनिटाइज़ थी जरासीम ख़त्म करे वठंदो आहे त पोइ सभ खां पहिरियां पंहिंजो चहिरो नज़र अचणु शुरू थी वेंदो आहे। पोइ जेको कुझु चहिरे ते हूंदो उहो ई आईने में ॾिसबो। अॻे वक़्त में चोरन जे मथां मोर हूंदा हुआ, हाणे मोरन जे मथां चोर हावी थींदा था वञनि। चोर मोरन जे आर्टिफिशियल वारे रूप में ईअं पिया ॾिसजनि जीअं को शक शुबो करण मुश्किल आहे। जीअं अॼुकल्ह हर हिकु पत्थर ॿाहिरां मार्बल जहिड़ो पियो लॻे, ईअं मुंडियुनि में पाइण वारा पत्थर जेतोणीकि शीशे ऐं प्लास्टिक जा हूंदा आहिनि, पर अक्सर खे ख़बर नाहे पवंदी। जीअं मुंहिंजे हिकु यार सीको 5 वॉच आर्टिफिशियल वठी वरी राबिन वारी ऐनक सां उन रीत लुंडे वारे कोट ते शाइनिंग कराई। यारो खान जी दावत ते अची लथो, वञी थिया ख़ैर। हाणे केरु सुञाणे टायूं ऐं 3 पीस में हमरा ॼण को कारे कोट वारो हुजे। ख़बर तॾहिं पई जॾहिं भर वारे दोस्त ॻाल्हाइण शुरू कयसि त पाण 2 टे अखर अंग्रेज़ी वारा रटियल सटियल एक्सक्यूज़ मी एक्चुअली बार बार चवण शुरू कया। पंहिंजी मादरी ज़ुबान ॼण वात पई पचाए, ॼण को अंग्रेज़ी बचड़ो पियो लॻे। साम्हूं ईंदे ई ॼट जाड़ो खान भाकुर विझी चईसि, यार काल वारी पाण वारी शॉपिंग वाह जी पई ठहे। घंटा घर बाज़ार वारी बस मूं तोखे चयो हो न हिकु इंग्लिश बूट बि वठ। तो वरी कप्तान सैंडल जी कापी वारो सैंडल वरितो, मूं ॾिस इंग्लिश बूट वरितो। बस सभु सॼी ख़रीदारी पंहिंजी पाण ज़ाहिर ईअं कयाऊं जीअं शराब जा नशा ई कुझु चश्का वठंदे पंहिंजा राज़ सभु खोले छॾीनि था। ईअं अॼुकल्ह जा चोर ॿियनि जी चोरियुनि जूं ॻाल्हियूं कंदे कंदे हक़ीक़त में पंहिंजा लछण पिया ॿुधाइनि। जेके पटे भाई गॾु हुआ उहे त सभु सुञाणीनि, हिक ॿिए खे ॼाणंदड़ ऐं सुञाणंदड़, कद काठ मापींदड़। इहे सभु उन तलाउ मां पाणी पी निकिरंदड़ मेंहियूं ढगियूं सभु गप चिक में भरियल, हिक ॿिए खे पियो चवनि तो ते गप लॻल आहे। जीअं चवनि था, मेंह चयो ढगीअ खे तुंहिंजो पुछ कारो। सभई रिढूं कारबूथियूं हूंदियूं आहिनि अक्सर करे। हाणे वेचारा भाग्या ॻोल्हींदा वतन भूरियूं मेंहियूं अछनि पुछनि वारियूं या अछनि मुंहंनि वारियूं रिढूं त ॻोल्हण में वॾी देरि लॻंदी, वक़्तु खपे। हिकु दफ़ा जॾहिं अहिड़ियूं रिढूं ऑस्ट्रेलिया में वधी वियूं त पोइ उन्हनि खे मारियो वियो। उन लाइ त घणियूं थी वियूं आहिनि। हिते हाणे खाधे में लूणु न पर लूण में खाधो विधो पियो वञे। ध्यान सां हलणु घुरिजे। सभु हिकु तलाउ मां पाणी पी पी जवान थींदड़ छा त कंदा हूंदा। सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।